असां टॉपिक आहे जॾहिं डिस्कस कयूं था अणपूर माना फ्रैक्शन। अणपूर लफ़्ज़ मां ई असांखे ज़ाहिर थिए थो अण माना खुटल घटि या न, पूर माना पूरो न हुजे। कंहिं बि शइ खे अणपूर असां न कंदासीं माना हे आहे कंहिं शइ आहे मिसाल सां गोल ठाहियोसीं, हे ठाहियोसीं, हे ठाहियोसीं, ठीकु आहे। हाणे असां हिनखे ईअं था कयूं हे गोल जो ख़तमु कजे माना छा थी वियो असांजो अण गोल थी वियो माना पूरो गोल आहे खुटल गोल आहे माना गोल जा घणा हिस्सा आहिनि चार, चइनि मां असां टे थी विया माना हिकिड़ो खुटल आहे। हिनखे असां कीअं लिखंदासीं हिकु सॼो न आहे हे आहे हिकु जो चोथों हिसो जेको आहे असांजो खुटल आहे। चइनि हिसनि मां हिकु हिसो असांजो आहे खुटल आहे, ठीकु आहे। अणपूर असां काई बि शइ छिकिल ठाहियूं था जेकॾहिं चार आहे पंज आहे छह जे मिसाल ते ठाहे ॾिसां, ठीकु आहे। हाणे हिसा था कयूं हिकु ॿ टे चार माना हे चार हिसा थी विया, हे थी वियो हिकु भाङे चार माना हिन में असां कयूं हिकु भाङे चार माना हे असांजो इस्तेमाल थी वियो हिसो जहां हे ॿ हिसा इस्तेमाल था कयूं छा कंदासीं ॿ भाङे चार माना अधु टोटल चार माना हे थी वियो ॿ जा यूज़ कया त असांखे ॿिनि जो हिकिड़ो रहंदो हिकिड़ो ॿिनो चार माना हिकु भाङे ॿ मक़सद हिकु भाङे ॿ जो मक़सद छा आहे पुट अधु, ठीकु आहे। माना हे अधु असां इस्तेमाल थी वियो जहां असां कोई भी अहिड़ो वरी ध्यान रखनो ये न फ्रैक्शन इहो अमूमन असां सवाल ईंदो आहे त बाबा तव्हांखे 10 हिसा ॾिना था वञनि या 5 हिसा ॾिना था वञनि या 3 हिसा हुनखे ॾियो बाक़ी घणा बचा कंहिं बि शइ जा हिसा तव्हांखे कहिड़ा आहिनि त बाबा तव्हांखे असां चऊं था 10 रुपया ॾियूं था 2 हिसा हुनखे ॾियो बाक़ी घणा हिसा बचंदा। इहे मां तव्हांखे डिस्क्राइब करण जे लाइ असांखे आसान तरीक़ा मिसाल तौर हे असां 3 खना खणूं था 3 4 5 6 माना टोटल घणा थी विया 6 हे घणा थी विया 3 इस्तेमाल कयासीं। हाणे मथे छा ॾींदा पुट असां अंश ऐं हेठे खे छेद पुट हे थी छेद हे न्यूमिनेटर हे डिनोमिनेटर, ठीकु आहे। हे तव्हां असां ईअं कंदा फ्रैक्शन में फ्रैक्शन जा 3 क़िस्म आहिनि प्रॉपर इम्प्रॉपर ऐं मिक्स्ड माना सिंधी में चवंदासीं पुट तव्हां ॿुधायो हा फ्रैक्शन खे अणपूर चइबो आहे। अणपूर जा 3 क़िस्म तव्हांखे ॿुधाया आहिनि कहिड़ा कहिड़ा आहिनि पुट विसरी विया छो मस्करी था कयो सुबतो हा अणपूर उबतो अणपूर गडल सुबतो अणपूर उबतो अणपूर ऐं गडियल अणपूर ये 3 क़िस्म आहिनि अणपूर जा, ठीकु आहे। सुबते में छा थींदो आहे मथियों अंग जेको हूंदो आहे माना त जेको असांजो अंश आहे उहो अंश नंढो हूंदो आहे 6 दफ़ो माना 2 भाङे 4 हुजे 8 भाङे 9 हुजे माना मथियों अंग जेकॾहिं वॾो थी वियो इहो थी वियो असांजो सुबतो अणपूर ऐं उबतो अणपूर छा थींदो आहे हेठियों नंढो हूंदो आहे वॾो मथियों जेको हूंदो आहे वॾो थी वेंदो आहे। मिसाल तौर असां हिते 6 भाङे 8 हे थी वियो हिनखे तव्हां कहिड़ो चवंदासीं पुट उबतो अणपूर ऐं मिक्स अणपूर जेको हूंदो आहे गडियल अणपूर हुनखे चवंदा आहियूं माना हुनमें गडियल ईंदो आहे हिकु सॼो 2 भाङे 3 अचे या 4 सॼा 6 भाङे 8 अचे या 9 सॼा 2 भाङे 3 अचे माना हे थियो गडियल अणपूर। अणपूर जा 3 क़िस्म आहिनि हिकु सुबतो अणपूर ॿियो उबतो अणपूर टियों गडियल अणपूर। गडियल में असां हीअं कंदासीं सुबते में असांजो हे थींदो ऐं उबते में असां छा थींदो मथियों हिसो जेको आहे जंहिंखे चवंदा आहियूं अंश वॾो हूंदो आहे ऐं छेद जेको हूंदो आहे नंढो थींदो आहे। अणपूर जा इलाही क़िस्म आहिनि जीअं चइबो आहे सई पती 100 हिसो या 28 हिसो माना ओतिरा तव्हां खाना ठाहींदो। मिसाल तौर असां कुझु खाना कीअं था ठाहियूं हिनखे ठाहियासीं ठीकु आहे बेटा हाणे हिनखे हे बि खाना ठाहियासीं हेॾो हीअं बि ठाहियासीं हेॾो हीअं बि ठाहियासीं माना हे असांखे कुझु खुटाइणा आहिनि खाना त कीअं कंदासीं टोटल घणा थिया 1 2 3 4 5 6 टे खां 18 थी विया असांजा टोटल घणा थी विया असांजा खाना हे थी विया 18 हाणे 18 में चऊं था असां हे 6 हे असां खणूं था ड्राइंग था कयूं 6 हिसा असां कंहिंखे ॾिनासीं त पोइ छा कंदासीं 6 मथां ॾींदासीं, ठीकु आहे पुट 6 भाङे 18 थी वेंदो माना अहिड़ो ई तव्हांजो हिसो थी वेंदो कंहिं बि शइ तव्हांखे आसानी सां अणपूर तव्हां वाज़े करे सघो था, ठीकु आहे।